सिंध के मौसम से गड मैं दोस्त वकार हले रहे दोस्तों मौसम की गाल कंदा सिंध में एक जबरदस्त मगरबी सिस्टम नजर अची रो उनके बारे में अगर गाल कयो इन सिस्टम की इन सिस्टम की शुरुआत अज थी चुकी है अज मजीद अगर गाल कयो शाम जो उत्तर बलोचिस्तान कुछ अगर गाल कयो ओला सिंध के इलाक़नि में ककर ठही सघंदा है बरसात थींदी तो सिस्टम की शुरुआत बलोचिस्तान में थी चुकी है अज रात सिंध में काफ़ी इलाक़नि में हल्को हल्को झुड़ जो है छाइजी वेंदो है इन सिस्टम की अगर गाल कयूं तो ये सिस्टम सिर्फ 16 तारीख़ ते सिंध में बरसात वसाईंदो 13, 14, 15 ऐं 16 अप्रैल ते सिंध के काफ़ी इलाक़नि में सिर्फ उत्तर सिंध में न बल्कि विचोली सिंध में बरसात जा इम्कान आहिनि जॾहिं अगर गाल कयूं तो ॾखण सिंध के काफ़ी इलाक़नि में झुड़ होंदो किते हल्की किते दरमियानी किते सुठी बरसात थी सघे थी ख़ासि करे अगर गाल कयूं ज़िला जाम छोड़ो कोस्तानी जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में किते हल्की किते दरमियानी किते गजगोड़ सां गॾु सुठी बरसात थी सघे थी उन्होंने कोस्तानी जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खे अगर गाल कयूं त का अहिड़ी ख़तरनाक बरसात न थींदी बल्कि इन सिस्टम में मगरबी सिस्टम है इनमें हवा ऐं हल्का गड़ा होंदा आहिनि गजगोड़ तमामु घणी हूंदी आहे एहतियात लाज़मी कजो पूरी सिंध वासियुनि खे इहा अपील आहे त सिस्टम जेकॾहिं गजगोड़ थिए थी त ॿाहिरि न निकिरो छो त इन्हनि में कुझु इलाइक़नि में वॾा गड़ा थी सघनि था ऐं गजगोड़ खीवण किरण जा बि इम्कान थी सघनि था बहरहाल हवा तमामु तेज़ हूंदी वण ऐं भित जो सहारो न ॾिजो छो त वण बि किरी सघे थो भित बि किरी सघे थी त इन्हनि शयुनि ते एहतियात लाज़मी कजो ऐं जेके बलोचिस्तान जा दोस्त आहिनि उन्हनि खे बि अर्ज़ु आहे त बरसाति दौरान पंहिंजे घरनि में रहनि या ॿाहिरि गैर ज़रूरी सफ़र न कनि छो त सिस्टम मगरबी आहे ऐं ताक़तवर सिस्टम आहे मां अगर ॻाल्हि कयूं तेज़ हवा सां गॾु गजगोड़ सां गॾु कुझु इलाइक़नि में हल्की कुझु इलाइक़नि में दरमियानी बरसात थी सघे थी उत्तर सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसात जा इम्कान आहिनि पूरी सिंध में इम्कान हूंदा पर अगर ॻाल्हि कयूं थर पारकर उमरकोट मीरपुर खास इन इलाइक़नि में झुड़ हूंदो किथे किथे रिम झिम किथे किथे हल्की बरसात थी सघे थी ककर ठही सघनि था बाक़ी इन साइड जेके इम्कान घटि आहिनि साहिल इलाइक़ा बदीन ठठा सजावट टुंडो मोहम्मद खटंडो लियार इन इलाइक़नि में भी झुड़ हूंदो कुछ इलाइक़नि में हल्की दरमियानी बरसात थी सघे थी हिकु ॿ हंधि बाक़ी का अहिड़ी ख़ासि इम्कान आहिनि कराची में भी सुठा इम्कान आहिनि उनखां पोइ अगर ॻाल्हि कयूं त हीउ सिस्टम 16 तारीख़ ते ख़तमु थी वेंदो सिंध ऐं बलोचिस्तान में बरसातूं वसाए उनखां पोइ हिकु ॿियो सिस्टम अचे पियो जेको बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में बरसातूं वसाईंदो पर उन सिस्टम जा सिर्फ आसार सिंध में हूंदा त अगर ॻाल्हि कयूं त 16 तारीख़ ते हीउ सिस्टम हलंदो 16 तारीख़ खां पोइ सिंध के काफ़ी इलाइक़नि में झुड़ हूंदो छो त बलोचिस्तान में बैक टू बैक बस मगरबी सिस्टम अचण जा इम्कान आहिनि 16 तारीख़ खां पोइ त उन जा आसार हूंदा त बरसाति जा इम्कान हूंदा उत्तर सिंध ऐं ओला सिंध में त इम्कान वधी बि सघनि था बहरहाल हीउ सिस्टम जेको आहे अॼु खां वठी 16 तारीख़ ताईं सिंध ऐं बलोचिस्तान में बरसातूं वसाईंदो ऐं ॿिए सिस्टम जे बारे में तव्हांखे रिपोर्ट इंशाअल्लाह ताला वक़्त ब वक़्तु ॾींदुमि त फ़िलहाल पंहिंजो कमकार जारी रखो ऐं दुआ बि करे छॾियो अलाह साईं सिंध जे मथां रहम जूं बरसातूं वसाए परेशान थियण जी का बि ॻाल्हि न आहे एहतियात लाज़मी आहे छो त हीउ मगरबी सिस्टम आहे हिन में बरसाति एतिरी ख़ासि न हूंदी हवा सुठी हूंदी आहे 50 किलोमीटर ताईं हवा हली सघे थी कुझु इलाइक़नि में 60 किलोमीटर 70 किलोमीटर ताईं हवा जा झोंका अची सघनि था ऐं गजगोड़ तेज़ हूंदी आहे कुझु इलाइक़नि में सुठा गड़ा त कुझु इलाइक़नि में हल्का गड़ा थी सघनि था वधीक अलाह साईं रहम कंदो तव्हां बि दुआ करे छॾियो आहे त दोस्तों इहो मौसम जूं ख़बरूं आहे वधीक मौसम जूं ख़बरूं हासिल करण जे लाइ असांजे पेज खे फॉलो कयो जेके बि नया दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त हीउ सिंध विधर अपडेट पेज आहे हिन पेज खे फॉलो कयो लाइक कयो कमेंट कयो तव्हां प्यारनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी।